नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो मां ख़बर ॾींदा हलूं त जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी खे संदुसि घरां गिरफ़्तार करे गुम करण वारे वाक़े ख़िलाफ़ जस्कम अॻवान अकबर मरी, आज़ाद कुंबर, शौकत बुर्दी, महिराण सिंधी, अवेस रुंजो ऐं ॿियनि पारां म्युनिसिपल कमेटी खिपरो चौक ते अलामती बुख हड़ताल कैंप क़ाइमु कई वई है। कैंप में वेठल अॻवान चयो त बहरिया टाउन इंतज़ामिया पारां सिंधी वसंदियूं ढाइण वारे अमल ख़िलाफ़ पुरअमन एहतजाज करण तां जस्कम चेयरमैन खे गिरफ़्तार कयो वियो, जंहिंजी गिरफ़्तारी बि ज़ाहिर न पई कई वञे। काल वरी हिननि माण्हुनि जिन भतो न ॾियण ऐं फैक्ट्री ऐं 300 मज़ूर साड़िया विया आहिनि, इहे पिया कॉन्फ्रेंस करे लासानी जहिड़ा करण जा बयान ॾियनि पिया। दुनिया ॼाणे थी त असां अमन पसंद माण्हू आहियूं, असांजी जदोजहद सिंध जे माण्हुनि ऐं वसीलनि जी मालिकी करण आहे। जस्कम अॻवान मुतालबो कंदे चयो त जस्कम चेयरमैन खे आज़ाद कयो वञे। सिंध एक्शन कमेटी जे अॻवान ऐं ॿियनि बेगुनाह सिंधियुनि ते एहतजाज करण ते थियल कूड़ा केस ख़त्म कया वञनि। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।